अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सर की हाज़िर आहियां। नाज़रीन, माज़ीअ में जेको मकानी सिरिश्तो रहियो उन अवाम के केतिरा असंज पहुचाया, माण्हुनि जा बुनियादी मसला हल करण जे लाइ नाज़मी निज़ाम या तोड़ी कमिश्नरी निज़ाम वारी सूरत हाल में माण्हुनि जा मसला केतिरा हल थिया ऐं जेका ख़ानदानी हिकिड़ी अजारादारी आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उन्हनि उहिदनि ते उन्हनि सीटनि ते उहा केतिरी क़ाइमु रही, माण्हू केतिरो सफ़र कयो या माण्हुनि जा मसला हल थिया, कहिड़ी सूरत हाल आहे। इन हवाले सां अॼु असां ज़िले शिकारपुर जे चइनी तालुक़नि जी सूरत हाल जाचींदासीं। शिकारपुर ज़िलो चइनि तालुक़नि ते मुश्तमिल आहे। शिकारपुर, खानपुर, लखी ऐं गढ़ी यासीन वारा जेके तालुका आहिनि उन्हनि जी सूरत हाल जाचींदासीं। उते असांजो सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सरदार संजराणी मुख़्तलिफ़ उन इलाइक़नि जी सूरत हाल खे वाज़ह करे रहियो आहे। हली ॾिसंदासीं त उहा समूरी सूरत हाल कीअं आहे। जी सरदार। नाज़रीन, असां हिन वक़्तु खानपुर में मौजूदु आहियूं, जितां जे शहरनि खां पुछंदासीं त गुज़िरियल नाज़मी दौर में हितां जे माण्हुनि जा कहिड़ा मसला हल थिया, छाकाणि त मुशरफ दौर में जॾहिं नाज़िम वारो निज़ाम आंदो पियो वियो तॾहिं इहो चयो पियो वियो त माण्हुनि जा मसला, ग़रीब माण्हुनि जा मसला उन्हनि जे दरनि ते हल थींदा। तंहिं करे उन निज़ाम खे डेवल्यूशन जो नालो ॾेई करे हेठी सतह ताईं पहुचायो वियो। हितां जे शहरनि खां पुछंदासीं त नाज़मी वारे दौर में उन्हनि जा केतिरा मसला हल थिया, रोड रस्ता केतिरा ठहिया, नालियूं केतिरियूं ठहियूं, ड्रेनेज जो निज़ाम कीअं ठहियो, लाइटिंग जो निज़ाम कीअं थियो, तरक़ियाती कम कीअं थिया, उहो सॼो तव्हांजे खानपुर जा माण्हू जेके आहिनि उहे असांखे कीअं था ॿुधाइनि। मुशरफ जे गुज़िरियल दौर में अॼु खां वधीक कमु थियो, तमामु बहितरीनु कमु थियो, नालियूं बि ठहियूं ऐं ब्लाक बि ठहिया, ब्लाकनि मथां ब्लाक ठहिया, पर ब्लाक ठहिया ऐं नालियूं बि ठहियूं, लाइटिंग बि थी। पर हीअ जेके गुज़िरियल 3 सालनि जो टर्म हले पियो, इन्हनि में को बि कमु नाले मातर बि ॾिसण में कोन पियो अचे। सिर्फ़ु सवाइ उन्हनि जे जेके ॿुहारीदार सुबुह जो या शाम जो ॿुहारी ॾींदा, उनखे सवाइ को बि तरक़ियाती कमु कोन थियो आहे। अटकल मां सम्झां 1.5 करोड़ जी बजट आहे जेका बंगलनि ते वेई या कंहिं पेट्रोल पंप ते। नाज़मनि वारो जेको निज़ाम हुयो उहो कीअं हो? नाज़म वारो निज़ाम बहितरीनु हुयो साईं। मिसकिन माण्हुनि खे घर ते माना सहूलियत मिले पई। एतिरा परेशान हो, हद खां बेहद परेशान हो। हे गंदगी ॾिठो शहर में त हींअर बि गंदगी सफ़ाई का बि शइ न आहे। राति जो एतिरा मच्छर आहिनि, न असां राति जो बिजलीअ में न ॾींहं था सुम्ही सघूं, न राति जो हींअर बि ॾिसो पाए दुकान ते वेठा आहियूं, हींअर बि गर्मी आहे। त हिते अवाम खे का बि कंहिं शइ जी का सहूलियत अञा ताईं न आहे मिली। अवाम हिन महिल ताईं बि अॻे बि परेशान हो, जेकी हीअ हुकूमत आहे अञा अवाम खे ॾाढो परेशान करे छॾियो। हर को अचे थो इलेक्शन में पंहिंजा वोट वठी करे पंहिंजा मतिलबु कढी, अञा ताईं न आयो आहे, न को ईंदो आहे। ईंदो इलेक्शनूं अॻु में त बाबा असां तव्हांजा हीअं कमु कंदासीं, हीअं कमु कंदासीं, हीअं कमु कंदासीं। हिन महिल ताईं अञा को बहितरी न आई आहे। का शइ न, पाणी हर शइ जी जाते वञो रस्ता वीरान लॻा पिया, रोड न फर्श, कंहिं शइ जो हिते सहूलियत न आहे। नाज़मनि जे दौर में हाणे बि कुझु बि न थियो आहे असां वटि। जेको तरक़ियाती कोई कमु न, नालियूं वहनि थियूं, भॻिला पाणी बीठो आहे सॼे शहर में, रोड फर्श हर शइ ख़तमु आहिनि, कुझु बि न फ़ाइदो मिलियो आहे। नाज़म में बि हाणे बि रोड रस्ता जेके ठाहिया विया, जेके ईंदा उन जे नाले ते बिल पास कराए ईअं माण्हू खाई वेंदा पैसा, कई बि ॾिसो न रोड ठहिया न रस्ता ठहिया, उहे नालियूं ठहंदी रही, उहे माण्हू आम खाईंदा रहिया। जेके उनजा वॾा जेके उनजा ठेकेदार हुया या जेके टाउन में कमु कंदड़ माण्हू हुआ, उहे सभु खाईंदा रहिया। सो बहितर तरीक़ो आहे त इहो निज़ाम ठहे ई न, इहो मसी सतह ते हुजे। जेके मथां पैसा अचनि था त उहे अहिड़े हिसाब सां यूज़ कया वञनि जंहिंजे अंदरि करप्शन न थिए, उहो सही तरीक़े सां घिटियूं ठहनि, नालियूं ठहनि। तव्हां ॾिसो पाड़नि में ॾिसो, चाहे किथे बि ॾिसो, जेके नालियूं ठहियूं आहिनि वधि में वधि 3 खां 4 इंच नाली आहे, 4 इंच पाणी जा नाला कीअं लिकियूं थियूं नालियूं एतिरियूं। इहे हद खां वधीक वॾा मसइला आहिनि। जेको बि ठेकेदार कमु थो करे, केतिरो सीमेंट विझे थो, केतिरी बजरी विझे थो, या ॿी का शइ केतिरी विझे थो, उहो इन जे करे तमामु घटि खां घटि कमु थींदो आहे। बहितर निज़ाम न आहे, बहितर निज़ाम न आहे नाज़म वारो। को प्लान जेको मुशरफ वारो पंहिंजी जॻह ते सही हो, छो उनजो इहो त डिवोल्यूशन ऑफ पावर्स जेको आहिनि हेठि जेके लेवल ते मुतसवत जेको तबको आहे लेवल वारो, उनखे आंदो वञे ऐं पावर जेको आहे माण्हुनि ताईं फराहम कया वञनि। पर ॻाल्हि इहा थी त उन्हनि माण्हुनि खे जेको आहे आंदो ई न वियो। इहो सिर्फ़ु हिकिड़ो मोरूसी जेको आहे न इनहेरिडिटी वारो कैरेक्टर्स हुया, उहे अची विया ऐं उन्हनि खे जेको आहे पंहिंजो सरकार उनखे पोइ थी मिली वई, ख़ानदानी सियासत थी वई। ऐं पोइ इन खां पोइ जेको आहे उहे रिज़ल्ट्स जेके न मिलिया। किन किन जाइनि ते जेके आहे उहो उन्हनि जा जेके पंहिंजो जीअं मतिलबु त कश्मीर साइड हो, ॿिया 3 इलाइक़ा हुया, उते उन्हनि ख़ानदान सेट थी विया आम माण्हू। लखी गुलाम शाह में मौजूदु आहियूं, जिते जे माण्हुनि खां पुछंदासीं त सिंध जे अंदरि या ख़ासि तौर ते शिकारपुर ज़िले जे अंदरि नाज़मनि वारो निज़ाम जेको उन अवाम
आवाम खे केतिरो रिलीफ ॾिनो, आवाम खे तकलीफ़ पहुचाई या फ़ाइदा पहुचाया, उहो हितां लखी जा जेको आवाम आहे उहो ॿुधाए सघंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, मुंहिंजा जेको मुशरफ जो नाज़मी निज़ाम हो इहो आवाम लाइ तबाही बर्बादी जो सबबु हो। सिर्फ़ु शख़्सियत ऐं वॾेरनि खे मज़बूत कयईं, आवाम खे तबाह ऐं बर्बादु कयईं। उन में को बि रिलीफ ग़रीब आवाम खे न मिलियो, ख़ासि करे शिकारपुर में नाज़ुमनि खे मिलियो, जेके नाज़ुम कखपति मां करोड़पति बणिजी विया, उनजो आवाम खे रिलीफ को बि न मिलियो। अच्छा, इन नाज़मनि वारे निज़ाम जेको आहे उहो मोरिसी सियासत खे जनम ॾिनो। हू बिल्कुलु उन मोरिसी सियासत खे जनम बि ॾिनो ऐं उन्हनि माण्हुनि खे मज़बूत कयईं जेको आवाम जा दुश्मन हुआ। आवामी जेको ताक़त उन्हनि खे ख़तमु ऐं बर्बादु कयईं। त हाणे तव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु जेका लोकल गवर्नमेंट निज़ाम ईंदो उहो जेकॾहिं उहो साॻी हुन फॉर्म में हूंदो त उहो वधीक नुक़सानदेह हूंदो? जेको नाज़मी हूंदो निज़ाम में हिते नुक़सानु ॾींदो, जो पहिरियां 1979 वारो जेको निज़ाम हो इहो ईंदो त आवाम लाइ बहितरु थींदो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां लखी ग़ुलाम शाह में मौजूदु आहियूं, जितां जे माण्हुनि जा ख़्याल तव्हां ॿुधा जेके मुख़्तलिफ़ राय रखनि पिया। कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त नाज़मनि जो निज़ाम सॼी सिंध खे तहस नहस करे छॾियो। ही डेवल्यूशन पावर न हो, पर हिकिड़े मोरूसी ख़ानदान खे जनम ॾेई करे उनखे एम्पावर कयो वियो। उन बाबति मुख़्तलिफ़ राय जेके आहिनि उहे मिलनि पियूं। हिन वक़्तु असां राय वठंदासीं जंहिंजो ताल्लुक़ु कंहिं बाज़ाब्ता तौर ते कंहिं सियासी जमात सां न आहे, पर हिकु शहरी जी हैसियत सां, सिविल सोसाइटी जी हैसियत सां साईं जन ॿुधाईंदा त नाज़मनि वारे निज़ाम केतिरो फ़ाइदो ॾिनो, केतिरो नुक़सानु ॾिनो। साईं, असल ॻाल्हि इहा आहे त असां जेको आहे पंहिंजे नियतनि खे ठीकु कयूं। जेको बि सियासतदान आहे उहो पंहिंजे नियत खे ठीकु करे। अगरि उनजी नियत में जेको आहे सो उहे जूं नियतूं ठीकु न आहिनि ऐं माल जेको उनखे जेको आहे पब्लिक खे फ़ाइदो न आहे ॾियणु, त पोइ जेके बि निज़ाम आहिनि उहो ग़लति आहे। अगरि हाणे ॾिसो त नेशनल लेवल ते जेको नेशनल लेवल ते जेके कमु कनि था, तव्हां ॾिसो 88 खां जेके माण्हू नेशनल असेंबली में रिप्रेज़ेंट कनि था, उन्हनि कहिड़ी ॻाल्हि ॻाल्हाई आहे, कहिड़ी शइ आवाम लाइ कोई बि अहिड़ो को ख़ासि फ़ाइदो कोई न पहुचाए सघिया आहिनि। त इन जो मक़सदु इहो न आहे त जेको इहो असेंबली वारो निज़ाम आहे ग़लति आहे। ईअं ई प्रोविंशियल लेवल ते जेके माण्हू कमु कनि था, त प्रोविंशियल लेवल ते अगरि उनजी नियत में इख़लास न आहे ऐं उनखे पंहिंजा पेट भरणा आहिनि त उहो निज़ाम बि कामयाबु न वेंदो। नाज़मनि जो निज़ाम इंतिहाई सुठो ऐं बहितरीनु निज़ाम आहे, लेकिन उन में इहा ॻाल्हि जेको आहे माना उन में बहितरु ईअं आहे त उहे उते बि इहा ई शइ थी अची वञे त उहे माण्हू जेको आहे पब्लिक खे हेठीं सतह ते फ़ाइदो ॾियनि। जिन माण्हुनि पब्लिक खे हेठीं सतह ते फ़ाइदो ॾिनो त उहो जेके आहिनि सो उन्हनि मां माण्हू ख़ुशि आहिनि। लेकिन अक्सर ईअं न थियो, जंहिंजे करे माण्हुनि खे सम्झ में अचे थो त इहो निज़ाम बहितरु न आहे। मुशरफ इहो निज़ाम बहितरु ॾिनो, या हिकिड़ो इहो जेको लंदन में या पूरी दुनिया में इहो निज़ाम आहे त मेयर सिस्टम आहे, ग्रास रूट लेवल ते माण्हुनि जा मसइला हल थियनि। उन में सॼो कमु अचे थो माण्हुनि जे इख़लास ते मबनी आहे। त माण्हू जेको आहे उहो जेको पॉलिटिशियन उतां जो आहे या जेको नाज़िम आहे, आया उनजो पब्लिक लाइ उनजो दर्द आहे या न। अगरि पब्लिक सां उनजो दर्द आहे, पोइ मुर्सी सियासत करे थो, ग़ैर मुर्सी सियासत करे थो, पब्लिक खे फ़ाइदो पवंदो। लेकिन अगरि उहो मुर्सी सियासतदान आहे या ग़ैर मुर्सी आहे, पब्लिक खे अगरि उहो फ़ाइदो नथो ॾियणु चाहे त उनजो कोई बि फ़ाइदो न पुॼंदो। अक्सर माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि त जेके मुर्सी माण्हू उहे फ़ाइदो नथा ॾियनि। तव्हां इदारनि में ॾिसो, जेके माण्हू हेठीं सतह खां किलार खां मथे पुॼी आया, उनखे जिते बि करप्शन जो मौक़ो मिलियो त उन्हनि हेठीं सतह जे माण्हुनि बि, मुर्सी न हुया, ग़ैर मुर्सी हुया, ग़रीब माण्हू आहे, उन्हनि बि पाकिस्तान खे नुक़सानु पहुचायो आहे। या ईअं ई जेके माण्हू अहिड़ा हुया जिन नियत ठीकु न हुई, त उन में जेके आम माण्हू हुया, जेके मुर्सी न हुया, उन्हनि बि नुक़सानु पहुचायो आहे। इहो कोई इशू न आहे त मुर्सी सियासत हुजे या ग़ैर मुर्सी सियासत हुजे। असल इशू इहो आहे त तव्हां में दर्द केतिरो आहे, तव्हां माण्हुनि जा मसइला केतिरा हल था करणु चाहियो। अगरि तव्हांजे अंदरि इहा शइ आहे त पोइ पब्लिक खे फ़ाइदो पवंदो। लेकिन अगरि तव्हां में इहा शइ न आहे त पब्लिक खे कोई फ़ाइदो न पवंदो। मां हुन मिसाल इहो ॾेई वियुमि त कुझु माण्हू 88 खां वठी 2010 ताईं हिन असेंबलीअ में अंदरि वेठा आहिनि, उहे ई माण्हू आहिनि। माना हुन में 100-150 उहो ई माण्हू निकिरंदो नेशनल असेंबली में। लेकिन पाकिस्तान सतह ते कोई फ़ाइदो नज़र नथो अचे। इन जो अंसर इहो ई आहे त असां जेको असां पब्लिक या जेके सियासतदान आहिनि, उनजे अंदरि का सचाई न आहे। साईं, नाज़मी निज़ाम जेको आहे उहो हालांकि निज़ाम बहितरु आहे, पर हलाइण वारा माण्हू जेके आहिनि असां वटि उहे बहितरु माण्हू न हुया। जेको मुदे ख़ारिज माण्हू हुया, जेके वॾेरनि जा पुट हुया, उहो उन्हनि मशरफ़ उन्हनि खे मज़बूत कयो, उन्हनि खे हेठीं सतह जे माण्हू खे मथे खणी आया। उहो जेको आहे कखपत में अरबपति माण्हू थी विया। अवां ॾिठो सॼी सिंध जी भेंग थी वई, जेको आहे क़ौमी ख़ज़ाने खे लुटियो वियो।
ऐं उहो माण्हू मज़बूत थिया न की आम हुननि जो मक़सदु आम हेठि मासिस ताईं इंसाफ़ ईंदो पर असां चऊं था आम मास हेठि ताईं इंसाफ़ त आयो पर हेठि सतह ताईं सिंध खे लुटियो वियो माण्हू मुतासिर उन्हनि जो थियो उन्हनि वॾेरा माना ईअं सम्झो कमज़ोर थी विया नाज़मी निज़ाम खां पोइ हू माण्हू मज़बूत थिया हुननि जो सिस्टम मज़बूत थियो ऐं उहो निज़ाम असां चऊं था निज़ाम बहितर आहे बाक़ी हुनखे हलाईंदड़ माण्हू जेके हुया उहो त सभु नुक़सानकार आहे मोरूसी सियासत जनम वरितो न साईं वॾेरनि जा पुट अॻिते अची विया उन्हनि जेको आहे माण्हू खे ख़रीद कयो काउंसलर त आयो चूंडिजी पर हुनखे उन्हनि बाक़ाइदा ख़रीद कयो डंडे जे ज़ोर ते नाज़म हुननि जा पुट थिया वॾेरनि जा पुट थिया उहो मज़बूत थी विया हिकिड़ो सिस्टम पोइ हिते ख़तमु थिए पियो उहो साॻियो वरी सिस्टम बहाल थियो उहो माण्हू मज़बूत थिया जिन खां आवाम बेज़ार आहे उहे माण्हू वरी मज़बूत थिया उन्हनि माण्हुनि जे मथां ज़ुल्म कया अमां ॾिठो माण्हू जूं बनियूं ज़मीनूं सरकारी शयूं जेके पियूं अस्पतालूं जेके पियूं या जेके ॿिया हिकिड़ा खाता जेके पिया सरकारी फेडरल गवर्नमेंट जूं ज़मीनूं उन्हनि पंहिंजे नाले करायूं उन पोइ जॾहिं माण्हू पावर में आया सीट ते वेठा त उन्हनि सॼियूं जेके बि शयूं आवाम जूं हुयूं उहे पंहिंजे नाले कराए विया उहे जेके बि मिल्कियतूं सरकारी हुयूं उन्हनि जे नाले आहिनि हाणे उहे उनजा मालिक आहिनि उन्हनि जो नतीजो साईं उहो थियो त माण्हू आवाम मायूस थी वियो असां जहिड़ा माण्हू मिसकिन माण्हू जेके आहे उहे असां मायूस थी विया इहो निज़ाम बहितर आहे हलाईंदड़ माण्हू नुक़सानकार आहिनि ऐं इन सिस्टम मां जेको आहे सिंध में जेको माज़ीअ में नुक़सानु पियो आहे असांखे हा सिंध जी तबाही थी आहे ऐं असांखे हाणे बि का अहिड़ी का मुसीबत असां नथा सम्झूं त उहो छा थिए थो जेकॾहिं निज़ाम बहितर आहे असां वरी बि चऊं था त निज़ाम बहितर आहे आवाम खे रिलीफ मिलंदो हेठि सतह ताईं हिकिड़ो माना हिकिड़ो शेयर थींदो पावर शेयर थींदो जेकॾहिं माण्हू बहितर अचनि सुठा माण्हू अचनि ईमानदार माण्हू अचनि त मां सम्झां थो निज़ाम बहितर आहे आज़ाद वठ जे मसइले खे त नाज़मी निज़ाम इन जे लाइ बहितर आहे जो कंहिं बि शहर जो माण्हू उहो उनखे कराची इस्लामाबाद जा चकर काटणा कोन पवंदा उहो शहर में इन जे लाइ नाज़मी निज़ाम बहितर आहे त उहो ज़िलई नाज़िम अगरि बहितर आहे सुठो माण्हू आहे इंसाफ़ जे बुनियादनि ते शहर जे लाइ कमकार करे थो त उहो शहर वारनि खे इंसाफ़ दर ते मुहैया करे सघे थो पर असां वटि थियो ईअं आहे अगरि उहो नाज़मी निज़ाम जेको आयो आहे उन में बहितर माण्हू कोन चूंडिया विया आहिनि अगरि उन में बहितर माण्हू चूंडिया वञनि हा त माण्हुनि खे दर ते इंसाफ़ मिले हा ऐं माण्हुनि जा जेतिरा बि इज्तमाही मसइला हुया उहे बख़ूबी हल थी वञनि हा हिन टाइम ताईं शहर जा जेके बि मसइला आहिनि उहे अधूरा रहियल आहिनि उहो माज़ी हुजे मुस्तक़बिल हुजे हाल हुजे उहो इन जे लाइ त असां वटि जेको बि सिस्टम आहे उहो नाकार आहे उहो परसेंटेज ते हले थो मथे मिनिस्ट्री खां वठी हेठि ताईं जेको निज़ाम आहे उन में हर माण्हू पंहिंजी ख़्वाहिशनि जो ग़ुलाम थी रहे थो उनखे अवाम जो को बि ख़्यालु न आहे करणु ईअं घुरिजे त अवाम जा जेके बि इज्तमाही मसइला आहिनि उहे ड्रेनेज जा हुजनि उहे लाइटिंग जा हुजनि उहे रोडनि जा हुजनि उहे बिल्डिंग जा हुजनि उहे स्कूलनि जी तइमीरात जा हुजनि सभु कमु बहितर थी सघे थो नाज़मी निज़ाम में पर बहितर इहो थी सघे थो त उहे बहितर ऐं सुठा ऐं ईमानदार माण्हू अचनि नाज़मी निज़ाम उहो बहितर आहे हिनजी वजह इहा आहे त जेको हिन में हिकु ॻोढ़दाणो आम जेको माण्हू बि हुन सां मुलाक़ात करे सघे थो पंहिंजा हक़ और पंहिंजा जेका कमु कराए सघे थो कमीशन निज़ाम इहो आहे त कमीशन हिकु आला तबिके जो माण्हू आहे हुन सां आम माण्हू नथो मिली सघे ऐं न को आम पंहिंजो कमु कराए सघे थो जीअं त हाणे हिकु ॻोठाणो छोकिरो आम जेको आहे माण्हू उहो कीअं हुन सां मिली सघे थो ऐं हुन सां राब्तो नथो रखी सघे ऐं पंहिंजो आम कमु नथो कराए सघे ऐं नाज़मी निज़ाम जेको आहे हुन पंहिंजो आम शख़्स जेको आहे हुन सां मिली करे पंहिंजा कमु कराए सघे थो मुंहिंजे नज़र में ॿई निज़ाम बहितर आहिनि हिन मुल्क में को बि निज़ाम जेकॾहिं को राइज थियो आहे उहो जेको आहे ख़राबु न आहे उनजी असुलु जेको इम्प्लीमेंटेशन आहे जेको उन जेको पुराओ आहे जंहिं मक़सद तहत निज़ाम जोड़ियो पियो वञे उनजा जेके हदोखाल जेके बयानु कया था वञनि उनखे नेकरी सां अमल कयो वञे त उहे जेके बि असांजा बुनियादी मसइला आहिनि शहरी मसइला आहिनि इंतिज़ामी मसइला हल थी सघनि था जेतोणीकि असां हिकिड़ो प्रोग्राम जेको बि ॾियूं था जेको बि असां लाइअमल ॾियूं था जेकॾहिं उन मक़सदु माण्हुनि जा मसइला हल करणा आहिनि समाज जा मसइला हल करणा आहिनि इहा नियत सां जेकॾहिं कमु कजे त कोई बि निज़ाम ख़राबु न आहे हर निज़ाम बहितर आहे ज़रूरत इहा ॻाल्हि जी आहे त आवाम खे रिलीफ मिले माण्हुनि जा कम जल्दी थियनि असल में छा आहे त नाज़मी निज़ाम ऐं कमशरी निज़ाम इहे ॿ हिकिड़ा सिस्टम आहिनि असां वटि पाकिस्तान में ऐं ख़ुशूसी तौर ते सिंध में हिननि ॿिन्हिनि जेके निज़ामनि जी जेका हुकूमतां हलियूं आहिनि पर असां जेको महसूसु कयो आहे त जेको बलदियाती निज़ाम हुयो पुराणो उन पुराणे बलदियाती निज़ाम ईअं हो त पहाड़नि में घणा कमकार वग़ैरह थियनि पिया ऐं कौंसलर जेको हुयो घिटियुनि जे रोडनि जे लाइटनि जा ॿियनि जेके शहरनि जा मसाइला उन्हनि ते वॾी तसली सां कमकार थियनि पियो जॾहिं विच में मुशरफ साहिबु जेको हीउ निज़ाम आंदो नाज़मी निज़ाम आंदो उन में इहा शइ थी त कौंसलर त वधीक थी विया नाज़िम वधीक थी विया सभु शइ वधीक थी विया
पर इनमें सियासी कल्चर वधीक अची वियो ऐं उन में सियासी कल्चर में जेके जेके सरकारी इदारा वग़ैरह हुया उहे सभु जेके आहिनि वॾेरनि जे मातहत नाज़मनि जे मातहत करे उन्हनि सॼे इदारनि खे तबाह कयो वियो। असां इहो बहितर सम्झूं था त हीउ जेको बलदियाती निज़ाम आहे इन जो सॼो सिस्टम ई हिकिड़ो आहे जेको शहर जी सफ़ाई ऐं शहर जेके मसाइल आहिनि उन्हनि ते कमु करणु ऐं शहर जा मसाइल जेके आहिनि उहो ख़ुशि असलूबी सां जेके अवामी नुमाइंदा आहिनि उहो सही तरीक़े सां हल करे सघनि था। जॾहिं त जेके असांजे ऑफिशियल नुमाइंदा आहिनि उहो पंहिंजे हिसाब सां उन्हनि सां जेके कोऑपरेटिव हूंदा आहिनि ऐं फंड्स वग़ैरह बजट्स वग़ैरह उन्हनि जे हवाले सां उन्हनि खे मिलंदा आहिनि। असां इहा शइ चवंदासीं त हीउ जेको बलदियाती निज़ाम आहे इहो तमामु बहितर आहे। कमशनरी निज़ाम इहो बहितर आहे, इहो राइज कयो वञे सॼे सिंध में छा सॼे पाकिस्तान में राइज कयो वञे त बहितर थींदो। असल ॻाल्हि इहा थी पावर त जेके आहिनि रूट लेवल ते आया सही, पर रूट लेवल ते अचण खां बाद जेके ज़ाती तौर ते इस्तेमालु थियणु शुरू थी विया जिन माण्हुनि नाज़िमनि ऐं पंहिंजो नायब नाज़िमनि पंहिंजे पर्सनल इस्तेमाल में उन्हनि खे आंदो, पुलिस खे पंहिंजे इस्तेमाल में आंदो, DC खे पंहिंजे इस्तेमाल में आंदो, उन्हनि खे मातहत कयईं। DC ऐं SP जहिड़ा जेके असांजा इदारा आहिनि इहे जॾहिं आम माण्हू जे मातहत थी विया त पोइ अवाम खे मां सम्झां थो उहो रिलीफ कोन मिली सघियो जेको रिलीफ मिलणु घुरिबो हुयो। जिते जिते नाज़मनि खे पंहिंजी ज़रूरत हुई, पंहिंजी पावर ॾेखारणी हुई, उन्हनि पोइ पुलिस जी मार्फत DC जी मार्फत उहे ॾेखारिया। बलदियाती निज़ाम में इहे पावर्स जेके आहिनि उन्हनि वटि न आहिनि। उन्हनि वटि जेको शहर जी सफ़ाई, रोड जी सफ़ाई, ड्रेनेज जी सफ़ाई, लाइट जा सिस्टम इहे उन्हनि जे अचनि था ऐं इहे ई जेके आहिनि रोज़मर्रा जा कमकार आहिनि जेके आम माण्हू खे फ़ाइदो ॾेई सघनि। सर नाज़मी जेको निज़ाम आहे उनमें ईअं आहे त पाड़े जा काउंसलर उथनि था, काउंसलर ऐं नाज़िम लोकल हितां जा माण्हू असां उन्हनि सां सही नमूने सां ॻाल्हाए पंहिंजा जेके बि जाइज़ मसइला आहिनि हल कराए सघूं था। त असांजी नज़र में जेको नाज़मी वारो जेको आहे मकानी चूंडियूं उहो बहितर आहिनि सम्झी वियो सर। कमीशन निज़ाम ईअं आहे त MP MNAs जेको आहे हिते वेहनि कोन था ऐं DCO त कंहिं ख़ासि माण्हू खां अलावा कंहिं आम माण्हू सां मिली नथो सघे। इन जे करे मकानी जेको निज़ाम आहे उनमें इहा असांजे लाइ सहूलियत आहे जेके असांजा पाड़े जा काउंसलर आहिनि उन्हनि सां असां आराम सां पंहिंजा जेके मसाइल जाइज़ मसाइल आहिनि हल करे उन सां शेयर करे सघूं था ऐं उन्हनि खां असां उहो जेको कमु आराम सां वठी बि सघूं था। त असांजी नज़र में जेको नाज़िमी निज़ाम आहे उहो कमीशन निज़ाम खां बहितर आहे सर। सर थिया बि सही, बहरहाल उनमें जेके सियासी मुदाख़लत थिए थी न उहा तमामु जेको आहे त नाज़िमी निज़ाम ईअं हुजे त सियासी उनमें न हुजे मुदाख़लत, उहे आम ई जेको आहे त आम माण्हू चूंडिया वञनि जंहिंसां असां आराम सां ॻाल्हाए पंहिंजा जाइज़ मसइला हल कराए सघूं। मुंहिंजे हिसाब में जेको आहे न कमशनरी निज़ाम बहितर आहे छो त नाज़िमी निज़ाम हलंदो इख़्तियारात सफ़ा हेठि सतह ताईं वेंदा ऐं इहे काउंसलर नाज़िम अञा ऑफिसरनि खां अञा उहे ग़लति कमु वठंदा। त मुंहिंजी निगाह में इहो त अञा करप्शन में अञा इज़ाफ़ो थींदो सम्झे ऐं उहो बहितरी जे लाइ कमु उहो न पियो थिए। उहे जंहिं बि ऑफिसर वटि वञनि पिया उहे पंहिंजा कमु जेको आहे करे इलीगल कमु वठनि पिया। उनजे करे मुंहिंजी निगाह में जेको आहे न कमशनरी निज़ाम बहितर आहे। कमीशन ताईं कंहिं महिल कोई मिले थो कोई नथो मिली सघे, इन जे लाइ नाज़िम त असां जंहिं महिल वञूं त उहो उन सां मिली सघंदो, उन सां मसइला शेयर करे सघंदो, उनखे पंहिंजा मसइला ॿुधाए सघंदो त बाबा हे असांजा मसइला आहिनि, हे हीअं न। त कमिशनर ताईं बि कंहिं महिल आहे या कंहिं महिल न आहे, कंहिं महिल कीअं आहे, इन जे लाइ असांजो नाज़िमी निज़ाम सही आहे, बहितर आहे असांजे लाइ। न न इहा ॻाल्हि ग़लति आहे, बहरहाल जंहिं महिल असां त विया जंहिं महिल नाज़िमी निज़ाम बिल्कुलु सही आहे उहे त मिलंदा आहिनि। पोइ हाणे कंहिं महिल नथो मिली सघे उहा हाणे ख़बर न आहे, बहरहाल असांजे हिसाब सां नाज़िमी निज़ाम सही आहे। अदा नाज़िमी निज़ाम बिल्कुलु सही आहे। नाज़िम जे निज़ाम सां सफ़ाई जो जेको मयार आहे तमामु सुठे थो। जो अॻे जेको नाज़िम जो सिस्टम हले पियो, रोड नालियूं सभु कुझु बिल्कुलु सही हुआ। हाणे जेको नाज़िमी जो निज़ाम वियो आहे त तक़रीबन हर शइ तव्हांजे पंहिंजे नज़रनि जे अॻियां हर शइ जेको आहे ख़राबु नज़र अचे थो। वरी नाज़िमी निज़ाम सुठो अचे थो, असां दुआयूं कयूं था जो नाज़िमी निज़ाम वरी अचे। असां इन में बेहदि ख़ुशि आहियूं, तमामु ख़ुशि आहियूं। साईं ॾिसो न नाज़िम जे करप्शन त हर छा में इदारे में आहे ई आहे थोरी घणी, पर जेको सुधारो आहे उहो नाज़िम निज़ाम सां घणी आहे तमामु। यूनियन काउंसिल नाज़िम असां जंहिं ते का तकलीफ़ थिए थी त असां उन वटि फिर उन टाइम ई वञूं था, असांजो जेको आहे मसइलो उन टाइम ई हल करे थो। आम माण्हू सां असां हिन टाइम ते कमिशनर सां मिलिया बि न आहियूं, जेको असांखे तकलीफ़ थिए थो असां पंहिंजे पाण ते बर्दाश्त कयूं था। आम माण्हू कारे मिली सघंदो कमिशनर सां? सभ खां पहिरियों त इलेक्शनी माहौल आहे, बलदियाती इलेक्शनी माहौल आहे, जेके नाज़िमनि जो जेको माहौल आहे, वरी बि नाज़िमनि जो ई ज़ारा जेको सिस्टम हले पियो, ज़ारा मां सम्झां त तक़रीबन 100% जेके नाज़िमनि अॻे दौर में करप्शनियूं कयूं, जेको उन जा रिकॉर्ड आहिनि, करप्शन त असांखे नाज़िमनि सेखारी, ग़रीबनि खे गुरबनि खे करप्शन जेका नाज़िमनि खे। उन खां बाद जेका हीअ असांजी हुकूमतूं आयूं मुख़्तलिफ़, वरी उन में TMO आया, वरी उन जा पीअर निकिता।
TMO जेका आहे उनखे बि मारे विया। छा त जेको बि सिस्टम आहे हाणे मां सम्झां थो क़ौम खे अवाम खे इहो मौक़ो मिलियो आहे त सुठे नमूने सां पंहिंजा सुठा माण्हू सिलेक्ट कनि ऐं उनखे ॾिसनि, हर कंहिंखे आज़मायो अथऊं हर भेरे। ऐं मां सम्झां थो असांखे जेको अॻे में चेयरमैनी बलदियाती सिस्टम हुयो उनखे जीअं यूसी लेवल ते कंहिंखे हक़ कोन था मिलनि पिया, इहे वॾेरा शाही जेको आहे आजूजा माजूजा रक़म लॻो पियो आहे, इहे करप्शन जा रिकॉर्ड जीअं इन्हनि विहारण मां ॿियो कंहिं नाज़मन वारो निज़ाम जेको उहो बहितर हो या ख़राबु हो, उन बाबति उन्हनि जा वीचार कहिड़ा आहिनि, अचो त खां पुछूं। साईं असां इहो चवंदासीं त जेको नाज़मन जो निज़ाम हुयो हिते उहो एतिरो त ख़राबु हुयो जो अॼु असांजो शिकारपुर कॾहिं बि अॼु ताईं असांजो को अहिड़ो कमु न थियो आहे जो असां चऊं असांजो कंहिं नाज़म करायो आहे या कंहिं असांजा न रोड ठहिया, न असांजी घिटियुनि में सफ़ाई थी, न असांखे को कुझु मिलियो, न असांखे कुझु छा को शिकारपुर में तरक़ी न आहे, का शइ जी न आहे। जंहिं घिटीअ में वञूं था त असांखे शिकारपुर मां बदबू ऐं रत जी बदबू थी अचे ऐं गंद किचिरे जी बदबू थी अचे। हीउ शिकारपुर शहरु उहो शिकारपुर शहरु आहे जेके पहिरियां गुलनि जी ख़ुशबू ईंदी हुई, पर अॼु नाज़मन जे निज़ाम जी वजह सां, वॾेराइप जे निज़ाम जी वजह सां असांजो शिकारपुर बिल्कुलु रतपुर में बदिली चुको आहे। रतपुर नालो थी वियो आहे असांजे शिकारपुर जो। न त असांजी शिकारपुर में असांजी शिकारपुर खे पेरस जो दर्जो मिलियल हुयो। असांजी शिकारपुर खे वॾेरनि जेको असां वटि को ईमानदार ऑफिसर अचे थो त उनखे जल्दी हितां बदिली करायो वञे थो, जेको अमन जो नालो खणी घुमे थो त उनखे मारायो वञे थो। त हिते असांजो वॾेरनि जेको आहे बिल्कुलु निज़ाम ख़राबु करे छॾियो आहे। असां चऊं था त इहो वॾेरप जो निज़ाम ख़तमु थी ऐं जेको आहे सो इहो असांखे अमुन खपे ऐं असांजे शहर में सफ़ाई खपे ऐं असांजे शहर में असां इहो चाहियूं था असां शहरी त असांखे बिल्कुलु साफ़ु सुथरा शहर खपे ऐं अमुन खपे जीअं हर शहरी सुख जो साह खणी सघे। जी तव्हां शिकारपुर, खानपुर, लखी गुलाम शाह ऐं गढ़ी यासीन जे रवासियुनि जा ख़्याल ॿुधा। संदन चवणु हो त नाज़मन जो दौरु जेको हो उहो तारीख़ जो हिकु कारो बाब हो। उन दौर मां करप्शन जी शुरूआति थी जंहिं सॼी सिंध खे बींग करे छॾियो। शिकारपुर ज़िले जे अंदरि कंहिं बि क़िस्म जा तरक़ियाती कम न थिया, किरोड़नि न पर अरबे रुपयनि जी करप्शन थी। तंहिं करे उन्हनि नाज़मन जो एहतिसाब थियणु घुरिजे। ही एहतिसाब जा इदारा जेके आहिनि उहे तहरुक में अचनि, उहे हरकत में अचनि, उहे उन्हनि नाज़मन खां 10, 11, 12 सालनि जो हिसाब वठनि त जीअं सिंध जेका आहे, शिकारपुर ज़िलो जेको आहे उहो संवारजी सघे। जी नाज़रीन, सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर सरदार संजराणी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी सूरत हाल अवां जे अॻियां पेश कई, जंहिं मां वाज़े आहे उतां जे इलाइक़े वासियुनि जी ॻाल्हियूं बि तव्हां ॿुधियूं, जंहिं मां वाज़े थी चुको आहे त उन्हनि माण्हुनि जा मसइला हल कोन थिया। उहो निज़ाम कहिड़ो बि हुजे पर उते उहा ई भोतारकी जेका तसलुत आहे, जेको उते इजारादारी आहे उहा क़ाइमु आहे, जंहिंजे करे माण्हू वीचारा सफ़र करनि था, उन्हनि जा मसइला हल न थी सघिया आहिनि। उहा बहितरी कीअं ईंदी, इहो त हिकिड़ो सुवालु आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।